क़दीम ज़माने में सिंध जे हिक ॻोठ में मोरड़ो नाले हिक बहादुर ऐं होशियार नौजवान रहंदो हो। मोरड़ो तमामु बहादुर, मेहनती ऐं पंहिंजे ख़ानदान सां तमामु घणो प्यार कंदड़ हो। हुनजा केतिरा ई भाइर हुआ जेके रोज़ानो दरिया में वञी मछी पकड़ींदा हुआ ऐं उन सां पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ। उन वक़्तु दरिया में हिक तमामु वॾो ऐं ख़तरनाक मगरमच्छ रहंदो हो। उहो मगरमच्छ एतिरो ताक़तवर हो जो जेको बि माण्हू दरिया में वेंदो हो उहो उन ते हमिलो कंदो हो। ॻोठ जा माण्हू उन मगरमच्छ खां तमामु घणो डिॼंदा हुआ, तंहिं करे केतिरा ई माण्हू दरिया वटि वञण खां बि डिॼंदा हुआ। हिकु ॾींहुं मोरड़े जा भाइर हमेशा वांगुरु दरिया में मछी पकड़ण लाइ विया। जॾहिं हू दरिया जे विच में पहुता त ओचितो उहो ख़ौफ़नाक मगरमच्छ ज़ाहिर थियो। हुन उन्हनि जी ॿेड़ीअ ते हमिलो कयो ऐं मोरड़े जे भाइरनि खे खाई वियो। जॾहिं इहा ख़बर ॻोठ में पहुती त हर को ॾुख ऐं ख़ौफ़ में मुब्तला थी वियो। जॾहिं मोरड़े खे पंहिंजे भाइरनि जी मौत जी ख़बर पई त उहो तमामु घणो ग़मगीन थियो, पर हुन हिमत न हारी। हुन फ़ैसिलो कयो त हू पंहिंजे भाइरनि जो बदिलो ज़रूरु वठंदो ऐं हुन ख़तरनाक मगरमच्छ खां सभिनी माण्हुनि खे बचाईंदो। मोरड़े वॾी हिमत सां हिकु मज़बूत ॿेड़ी तयारु कई। हुन कुझु हथियार बि पाण सां गॾु खयां ऐं दरिया ॾांहुं रवानो थी वियो। ॻोठ जा माण्हू हुनखे रोकण लॻा ऐं चयाऊं त इहो मगरमच्छ तमामु ख़तरनाक आहे, पर मोरड़ो पंहिंजे इरादे में पको हो। हुन ॻोठ वारनि जी हिकु न ॿुधी। मोरड़ो दरिया जे विच ताईं वियो ऐं मगरमच्छ खे ॾिसी सॾु करणु लॻो। कुझु देर खां पोइ मगरमच्छ पाणीअ मां निकिरी आयो ऐं मोरड़े जी ॿेड़ीअ ते हमिलो करण जी कोशिश कई। मोरड़ो बिल्कुल बि न डिॼो। हुन वॾी बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। ॿिन्हीअ जे विच में डिघो ऐं सख़्तु मुक़ाबिलो थियो। आख़िरकार मोरड़े पंहिंजी अक़ल ऐं हिमत सां मगरमच्छ खे शिकस्त ॾेई छॾी। जॾहिं मोरड़ो ॻोठ वापसि आयो त सभु माण्हू तमामु ख़ुशि थिया। हुन जी बहादुरी ऐं हिमत जी हर हंधि तारीफ़ थियण लॻी। माण्हू खेसि हीरो सम्झण लॻा, छो त हुन न रुॻो पंहिंजे भाइरनि जो बदिलो वरितो पर सॼे ॻोठ खे बि वॾे ख़तरे खां बचाए वरितो। हुन खां पोइ ॻोठ जा माण्हू अमन ऐं सकून सां रहण लॻा। मोरड़े जी इहा बहादुरी वारी कहाणी नसल दर नसल ॿुधाई वेंदी रही आहे ऐं सिंध जे मशहूरु लोक कहाणियुनि मां हिकु बणिजी वई आहे। दोस्तो, ही हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेद कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।